नाज़रीन अस्सलाम वालेकुम। अवाके असा लालू राग पर अहम खबर ॾींदा आहियूं। अवाके असा लालू राग सिटी में अहम खबर था ॾियूं त जमियत उलमा इस्लाम जी तरफ़ां जेको आहे त एहतजाज कयो आहे। एहतजाज में जेको आहे त जेयू आहे जेको आहे त मेज़बानी कई आहे। मुफ्ती अब्दुलहलीम शुटो साहब जी ॻाल्हि ॿोल्हा नज़ीर उहा कोशिशि कंदासीं, उहा आवाज़ जे ॾाढो शेयर कंदासीं। अवाके ज़िला कंबर शहदाद कोट में अवाके असां अपडेट कंदा हलूं। लालू राग सिटीअ में जेका असां हिन वक़्तु पोज़ीशन ॾिसूं पिया त कानून नाले का बि शइ नज़र न पई अचे ऐं हितां जो जेको एसएचओ आहे पूरी तरह नाकाम थी चुको आहे ऐं एसएसपी कंबर जो को बि किरदारु नज़र न पियो अचे। हिन वक़्तु जेको आहे त हीअ हितां जो ग़रीब मिस्किन माण्हू ऐं वापारी तबिको ख़ासि करे सियासी माण्हू जेके आहिनि से अलाह जे हिन जे तफ़रीक़ में जेके आहिनि पंहिंजी ज़िंदगी जो गुज़र करे रहिया आहिनि। कानून नज़र नथो अचे। ख़बर न आहे कानून जा हथ ॿधा विया आहिनि, कानून जा अखियूं ॿधी वयूं आहिनि, कानून जा कन बंदि कया आहिनि। ख़बर न आहे उनजो कारण छा आहे। वधीक असां सां जमियत उलमा इस्लाम जा मुफ्ती अब्दुलहलीम शुटो साहब जे एहतजाज जी मेज़बानी कई आहे। कोशिशि कंदासीं नाज़रीन उनजी ॻाल्हि ॿोल्हा उहा ॻाल्हि ॿोल्हा सां आवाज़ शेयर कंदासीं। सही अस्सलाम वालेकुम। मुफ्ती साहब अचो पिया त लालू राग में अॼु जमियत उलमा इस्लाम जी अवां मेज़बानी कई आहे। एहतजाज थियो आहे, हुन में कोई काफ़ी पार्टियूं बि अवां सां गॾु आहिनि। और एहतजाज जे हवाले सां जो अवां एहतजाज कयो आहे उनजी मुस्बत मोड अवांखे कहिड़ी मिली आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब खां पहिरियां अवां जी वॾी महिरबानी जो तव्हां असांजे हिन प्रोग्राम में कई आहे। असुल मामिलो हीअ आहे त असां वटि तक़रीबन 10-15 ॾींहं थींदा जो असांजे शहर जे अंदरि पुलियूं चोरियूं थाड़ा ऐं दुकाननि जा ताला टोड़े करे खणी करे लुट कई वई आहे। असुल में एसएचओ जेको आहे उहो सफ़ा नाअहल क़िस्म जो माण्हू आहे, इंतिहाई माना नाअहल आहे। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त मक़ामी आहे हितां जो। हाणे जेको मक़ामी माण्हू आहे उहो ॾोहारनि खे ॻिची में कीअं पकड़ींदो, उहो सम्झे थो त मां हितां जो आहे, जेकॾहिं सुभाणे मां कुझु बि कयो त मां हिन मौक़ा ते बीहंदुसि। मसइला इहे आहिनि। ऐं जेकॾहिं एसएचओ साहिब जा फेरा खणूं था त उहो असुल में एसएचओ साहिब ख़ुदि सिपाही आहे। वरी हिते एएसआई थी करे वरी हाणे हिनखे एसएचओ जी माना पोस्ट ते रखियो वियो आहे। इहा इंतिज़ामी बदकिस्मती करे चइबी या लालू शहर वारनि जी बदकिस्मती करे चइबी जो हिकिड़ो नाअहल एसएचओ असांजे हिन शहर जे अंदरि असांजे मथां मुसलत कयो वियो आहे। असां एहतजाज कयोसीं, असां कल्ह कॉल ॾिनीसीं। मां ख़ुदि जमियत उलमा इस्लाम तालके वारा जो जनरल सेक्रेटरी बि आहियां ऐं हितां जी मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जे आल पार्टीज़ जे हवाले सां शहरी इतिहाद जो प्लेटफॉर्म आहे, उतां जो मां असां सदर आहियां। उन हवाले सां मां हितां जे साथियुनि सां जेकॾहिं मुशावरत कई, उन में वापारी इतिहाद बि आहे, नौजवान इतिहाद आहे, ॿियो वरी अञा हिकिड़ो टियों हेतिरी नौजवान इतिहाद आहे। उहे 3-4 इतिहाद गॾिजी करे जमियत उलमा इस्लाम जी मेज़बानी ते त असां हिते एहतजाज कयोसीं। मुसलसल असां 6 कलाक असांजो एहतजाज हुयो। सुबुह जो 9 बजे खां वठी करे 2 बजे ताईं असांजो एहतजाज हलियो। पोइ मजबूरन एसएचओ साहिब खे अचणो पियो, छो त डीएसपी साहिब जेको हुयो उहो राति बदिली थी आहे, अञा ॿियो नओं डीएसपी साहिब कोन पहुतो आहे। त पोइ उहो एसएचओ आयो, पोइ हुन असां मोहलत वरिती आहे त बाबा मां तव्हांजे शहर जो आहियां, इलाइक़े जो आहियां, तव्हांजो भाउ आहे, तव्हां महिरबानी कयो मूंखे मोहलत ॾियो हफ़्ते जी। मां इहे सभु जो सभु शयूं चोरियूं फुलियूं जेके बि थियूं आहिनि इहे सभु जो सभु रिकवर करे ॾींदुसि तव्हांखे। ऐं मां पुलिस पिकटूं बि क़ाइमु कंदुसि ऐं अमन अमान जी सूरत हाल में बहितर बणाईंदुसि। असां इन हवाले सां अॼु जो प्रोग्राम मुख़र कयो आहे। हफ़्ते खां पोइ ॾिसूं था। नाज़रीन अवांखे ज़िला कंबर शहदाद कोट जे हवाले सां मां अपडेट कंदो हलां त हींअर असीं सिटी में मौजूदु आहियूं लालू राग में जमियत उलमा इस्लाम मौलाना फज़लुर रहमान ग्रुप जे तरफ़ां मां अपडेट कंदो हलां त जमियत उलमा इस्लाम हमेशह हिन पाकिस्तान जी हिन सियासी फ्रेमवर्क में जो तमामु हिकिड़ो वॾो किरदारु रहियो आहे। हींअर ॾिसूं पिया त लालू राग जी सूरत हाल जेका आहे उहा तमामु इंतिहाई ख़राबु आहे। कानून नाले का बि शइ नज़र नथी अचे। एसएसपी कंबर शहदाद को जो को किरदारु नज़र नथो अचे। हिते ॾिसूं पिया त हर माण्हू जेको आहे त बिना के अचूं पिया त उनजी जेका रहणी करणी आहे, उनजो जेको ज़िंदगी जो जेको प्रोटेक्शन आहे उहो प्रोटेक्शन को बि नज़र न पियो अचे ऐं कानून नाले का बि शइ नज़र नथी अचे। मुफ्ती अब्दुलहलीम शुटो साहब जी नज़र सां ॻाल्हि ॿोल्हि असां आवाज़ ॾाढो शेयर कई आहे। ईंदड़ वक़्त जे लाइ कैमरा अली सां गॾु डॉक्टर हफ़ीज़ खे ॾींदा इजाज़त। सिलसिला